अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम मदरसतुल बनात जे ज़रिए इंतज़ाम जेके असांजो निगड़ियूं फारिग थी रहियूं आहिनि उन्हनि जे एज़ाज़ में अॼु दीनी इदारे वारनि ही प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें तव्हां असां शरीक थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे तरफ़ से तव्हां असांजी हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं हीअ बि दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन खां त असांजे इन्हनि नींगड़नि जे इल्म में अमल में उमिरि में बि रब साईं बरकत अता फरमाए। असां उन्हनि जे वालिदैन खे मुबारक ॾियूं था जन हिन दौर जे अंदरि पंहिंजे नियाणियुनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम सां आरास्ता फरमायो आहे। हर मुसलमान मर्द ऐं औरत जे लाइ रब तबारक व तआला जे रसूल फरमायो त इल्म जी तलब करणो उन्हनि खे फ़र्ज़ आहे। हर मुसलमान मर्द ऐं औरत खे सो असुल इल्म इहो आहे जंहिंसां रब जी सुञाण पैदा थिए ऐं जंहिंसां इंसान खे पंहिंजे दुनिया में आमद जे मक़सद जी मालूमात मिले ऐं जंहिंसां इंसान खे मुस्तक़बिल में इज़्ज़त मिले। छो त हज़ूर फरमायो अल कय्यिसु मन दान नफ़्सहु व अमिल लिमा बअदल मौत। फरमायूं तव्हां में शाणो उहो आहे जेको पाण खे सम्झे ऐं अमल उहे करे जेके मरण खां पोइ कमु अचंदसि। तव्हां में शाणो उहो आहे, दानिशमंद उहो आहे, अक़लमंद उहो आहे। अज़ीज़ो ही दुनिया असांजे लाइ हिकिड़ो गुज़रगाह आहे, हितां सिर्फ़ु असांखे गुज़र करिणो आहे, पोइ अॻिते वञिणो आहे। आलम बरज़ख आहे, आलम बरज़ख खां पोइ आलम हशर आहे। पोइ जेकी दुनिया में अमल कयासीं जो त हज़ूर फरमायो दुनिया मज़रतुल आख़िरा, हिन दुनिया में अमल जो घर ही अथव, पोखण जी जाइ ही अथव।
नतीजो तव्हांखे आख़िरत में बरामद थींदो। पोइ जॾहिं इंसान मैदान महशर में उथंदो त उहे बचड़ा उन्हनि बचड़नि जा वालिदैन उहे ख़ुशि नसीब हूंदा जंहिंजा बचड़ा क़ुरान जे तालीम सां आरास्ता हूंदा। ऐं उहे माण्हू ख़्वाब ख़ासिर थींदा जन दुनिया जे अंदरि वेही करे पंहिंजो वक़्तु विञायो, अलाह ऐं अलाह जे रसूल जे हुक्मनि खे पसे पुश्त रखियऊं, नफ़्सानी ख़्वाहिशातुनि खे पंहिंजो क़िबलो बणायूं, पंहिंजे नफ़्स जे चाहत खे हतल मक़दूर पूरो कयूं, दुनिया जे हासिलात में लॻी विया ऐं आख़िरत खे सफ़ा विसारे छॾियऊं। को बि अहिड़ो कमु न हुयो जंहिंजे करे हे आख़िरत में को सुरख़रू थियनि। अलाह फरमाए थो ख़सरत दुनिया वल आख़िरा, इन पंहिंजी दुनिया बि तबाह कई त आख़िरत बि तबाह करे छॾी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़, लिहाज़ा असांजे मथां इहा शइ फ़र्ज़ बणिजे थी पई त असां हिन पंहिंजे हिन हाल ज़माने में हलंदड़ दौर में अल्लाह रब्बुल आलमीन जे तालीम खे हासिल कयूं ऐं अल्लाह जे मोकिलियल रसूल जी ग़ुलामी ऐं उन जो इत्तिबा कयूं। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो तव्हां मुंहिंजो कामयाब उहो माण्हू थींदो जंहिं ॿ शयूं हासिल कयूं दुनिया जी ज़िंदगी में। मन युति अल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह फरमाए थो तव्हां मुंहिंजो वॾे में वॾी कामयाबी खे उहो माण्हू पहुचंदो जेको माण्हू मां अल्लाह जे हुक्मनि जी ताबेदारी कंदो, मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कंदो। सो असां कोशिशि इहा कयूं त असांखां अहिड़ा कम थियनि जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत थिए, फर्मा बरदारी थिए, अक़ीदो उहो धारियूं जंहिंसां असांखे आख़िरत में निजात मिले, जंहिंसां आख़िरत में असांखे इज़त मिले, आख़िरत में सुरख़रू थियूं। अहिड़नि अमलनि जो इर्तिकाब कयूं जन अमलनि जे बदौलत असांखे दुनिया जे अंदरि बि आख़िरत में बि असांखे इज़त मिले। अदा उहे असांखे अख़लाक ऐं उहे अमल, उहो अक़ीदो, उहो किरदार अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीमात मां हासिल थींदो। लिहाज़ा असां पाण खे पाबंद बणायूं। हिननि इदारनि जो असांजे मथां अहसान आहे जो असांजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम मिले थी, पैगंबर पाक जी तालीम मिले थी, उलूम नबवीअ सां असांजा बचड़ा आरास्ता थियनि था ऐं अल्लाह तबारक व तआला इन्हनि बचड़नि खे एॾो वॾो एज़ाज़ अता फरमाए थो जो हज़ूर जे मुसल्ले जो वारिस इन्हनि बचड़नि खे करे थो। उहे बचड़ा जेके इदारे में रहिया जंहिंजो अबो अमा बि दुनिया में कोन हुया, यतीम थी करे वीचारा पलिया ऐं यतीमी जे आलम में क़ुरान पाक हासिल कयूं ऐं पंहिंजे उन माहौल खां कटिजी करे इदारे में अची करे अल्लाह अल्लाह जे रसूल जे तालीमात खां पंहिंजो पाण खे आरास्ता कयूं। अल्लाह जो रसूल फरमाए थो त मुंहिंजा वारिस इहे थींदा। फरमायूं अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम अंबिया जा वारिस थींदा। अज़ीज़ो पाण फरमायूं अक्रिमु आलिमन, अहिड़नि आलिमनि जी इज़त कजो। मन अकरम आलिमन फ़क़द अकरमनी, जंहिं आलिम जी इज़त कई ॼण त मां नबीअ जी इज़त कई। एॾो वॾो इहो इल्म जो शान आहे, इहो क़ुरान जो शान आहे। जमीउल इल्म फिल क़ुरान लाकिन तकासुरन व अफ़ामुर रिजालु, सॼो इल्म क़ुरान में आहे पर असांजी सम्झ क़ासिरा, असां सम्झी नथा सघूं पिया। अल्लाह साईं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿुधायो नज़लना अलैकल किताब तिबयान लिकुल्लि शै, ऐं नबी अहिड़ो किताब तुंहिंजे मथां असां नाज़िल कयो अथसीं जेको हर शइ खे बयानु करे। तमामु शोभा ज़िंदगी, तमामु शोभा आहे ज़िंदगी। ज़िंदगी जा शोभा घणा आहिनि। ज़ाती ज़िंदगी बि आहे, माहौलियाती ज़िंदगी बि आहे, तिजारती ज़िंदगी बि आहे, मुआशरे जे अंदरि जेको असां रहूं था ये तमामु असांजो ख़ुल्क़ अख़लाक, असांजी ॾेती लेती, असांजा मामलात, असांजा इबादात, इनफिरादी ज़िंदगी आहे, इज्तिमाई ज़िंदगी आहे। इन तमामु तर ज़िंदगी जे शोबनि में अल्लाह अल्लाह जे रसूल जी तालीम असांखे सबक़ ॾिए थी। ऐं पोइ जेको माण्हू मुआशरे जे अंदरि अख़लाक जो इज़हार करे थो, आला मेयार ज़िंदगी जो क़ाइमु करे थो ऐं इंतिहाई ख़ुशि अख़लाक़ी सां ख़ुदा जे ख़ल्क़ सां पेश अचे थो पियो त माण्हू इन जे सोबत खां सिखंदा आहिनि
ऐं माण्हू इन जे मुंहुं ॾिसण खां सिखंदा आहिनि, माण्हू इन सां 4 घड़ियूं वेहण खां सिखंदा आहिनि। जेको पंहिंजो पाण खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीम जे मेयार जे मुताबिक़ ठाहे थो, अज़ीज़ो इहो इंसाननि में बि मुक़रब आहे त अल्लाह तबारक व तआला वटि बि इहो बानो मुक़रब आहे। पर इहो क़ुर्ब ख़ुदाबंदी असांखे तॾहिं हासिल थिए थो जॾहिं क़ुरान जे वेझो थियूं था, जॾहिं क़ुरान खे सीने में जाइ ॾियूं था। जेकॾहिं क़ुरान कोन्हे, क़ुरान जे तालीम खां नफ़रत आहे, हज़ूर जे फ़रमान खां नफ़रत आहे, त पोइ अलाह फरमाए थो उलाइका कल अनाम, पोइ ईअं आहिनि इंसान जीअं गॾा घोड़ा दुनिया में घुमनि था। बसि न हलाल जी ख़बर, न हराम जी ख़बर, न पाकाई जी ख़बर, न पलीती जी ख़बर, न पंहिंजे हक़ जी ख़बर, न पराए हक़ जी ख़बर। इंसानियत छा थींदी आहे, ईअं ज़ुल्म जी बाहि ॿारेजनि था। अॼु दुनिया जे अंदरि अफ़रा तफ़री जो आलम इन जे करे आहे जो अॼु असां में बहीमियत जा असरात ग़ालिब थी विया, इंसानियत जा असरात असां मां निकिरी विया। बहीमियत ग़ालिब तॾहिं थी आहे जॾहिं असां में क़ुरान जी तालीम न आहे, पैगंबर जी हदीस जेका पढ़ी वई, पैगंबर ॿुधायो जेको, उहा पैगंबर वारो असां में उहो इल्मु कोन्हे को, जंहिंजे करे असां में बहीमियत ग़ालिब अची वई। हाणे हिक ॿिए सां जंडा पिट लॻी पई आहे। हो चए थो त हिन जो माल मां खावां, हो चए थो हिन जो माल मां खावां, हो चए थो हिन जे ज़मीन ते कब्ज़ो कयां, हो चए थो हिन जे इज़त ते हमिलो कयां, हो चए थो हिन खे राति जो फुरियां, हो चए थो हिन जे घर में घिरी चोरी कयां। को कंहिंसां ख़ैर ख़्वाही करण जे लाइ तयारु न आहे। जेको माण्हू जंहिंसां मशवरो कर त 2 नंबर माण्हू, हर को माण्हू दिलि में हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं ॿी ॻाल्हि, ईअं ॾंदनि सां हर को माण्हू खिले थो, पर अंदर में अदावत रखे थो। हिक ॿिए सां हसद ऐं बुग़्ज़ ऐं हिक ॿिए सां कीनो ऐं साड़, ऐं इंसान खे हुबे जाए हुबे माल वकोड़े विया। इहे सभु ख़सलतूं बहीमियत जूं आहिनि जेके अॼु इंसान में अची वियूं। इहो सबबु आहे जो असां अल्लाह जे रसूल जे तालीम खां परे आहियूं। असां वरी बि शुक्र कयूं जो असांजा ही इदारा अल्हम्दुलिल्लाह हलन था पिया, जिथे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम हले थी। ये गांगुरनि ते ॻण जेतिरा माण्हू आहिनि, हेॾी सारी मुल्क जी आबादी, 18 करोड़ मुल्क जी आबादी, ऐं उन में जेकॾहिं 1 2 लख माण्हू जेके आलिम इल्म सां पंहिंजो पाण खे सजाइनि, या 5 लख माण्हू इल्म सां पाण खे आरास्ता करनि, त इहा अक़लियत आहे न। अक़लियत जे मथां त अक्सरियत ग़ालिब आहे। मुआशरे जे अंदरि जेल ग़ालिब आहे, मुआशरे जे अंदरि ज़ुल्म ग़ालिब आहे, मुआशरे जे अंदरि हिक ॿिए सां रसाकशी इहा ग़ालिब आहे। हमदर्दी ऐं ईसार ऐं कुर्बानी थोरा माण्हू आहिनि, ॻाणवा माण्हू आहिनि जेके फरमूदा ते ख़ुदाबंदी ते अमल करनि था, जेके हिक ॿिए जो अहसास दिलि में पैदा करनि था। असां वटि इस्लाम जे तहज़ीब खे ख़तम करण जे लाइ फिरंगी केॾा केॾा वॾा हरबा इस्तेमालु करे थो पियो। अलाए कहिड़ा कहिड़ा हुन पंहिंजी तालीम, हुन पंहिंजी तहज़ीब, हुन पंहिंजो उथड़ वेहण, हुन पंहिंजो ज़िंदगी जो मेयार क़ाइमु कयो आहे। असां उन्हनि जो मुक़ाबिलो दीनी इदारनि सां कयूं था। हे दीनी इदारा जेके आहिनि, इन फिरंगे जे तहज़ीब जे मुक़ाबले जे लाइ असांजे अकाबिरनि इन इदारनि जो ईजाद कयो। इहे मदरसनि में वेही करे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी तालीम ॾिनो। तव्हां त मुस्लिम उम्मा जा बचड़ा मुस्लमान त ॾेखारिजो। मुआशरो त कम से कम असांजो तहज़ीब वारो थिए। अॼु न त माहौल अहिड़ो आहे, तव्हां ॾिसो था त जेके अख़बारूं सभु पढ़नि था, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, उघाड़ियूं औरतां परे न थी करे कछा पाए करे रोडनि ते डुकण जे लाइ तयारु आहिनि। जीअं मर्द अॻे गोए भॼंदा, हे चवंदा असां बि गोए भॼूं। हाणे इहो हाल आहे। इहा असांखे इहो रुझान ॾिनो वियो आहे। इहो रुझान असां में मग़रिब पैदा कयो आहे। तव्हां ॾिसो, जेकॾहिं कंहिं बिस्कुटनि जी दॿी आहे, चांहि जी पती जी दॿी आहे, या कहिड़ी बि शइ जी एडवर्टाइज़ थींदी, उते औरत जो फोटो ॾींदा। माना औरत जी इज़त उन वटि का शइ कान्हे का। ऐं वरी वॾा असांखे चवानी पोस्टर आवेज़ा कंदा त साईं हुकूक निस्वा, हुकूक औरतुनि जो हुकूक जेतिरा इस्लाम ॾिए थो एतिरा केरु थो ॾिए। इस्लाम हयादार माहौल पैदा करे थो, इस्लाम मुहज़्ज़ब माहौल पैदा करे थो, इस्लाम मुसलमान खे क़ीमती बणाइण जी कोशिशि करे थो, इस्लाम मुसलमाननि खे बहितरीन मुआशरो ॾिए थो पियो। इस्लामी तालीम सां जेके माण्हू सरशार आहिनि, उहे ई माण्हू इंसानियत जे क़द्र ऐं क़ीमत खां वाक़िफ़ आहिनि।
अज असांजे मुआशरे के दीदा दानिस्ता आमदन जानी वाणी फिरंगी पंहिंजा मोहरा इस्तेमाल करन था अची करे असां वटि एड़े किस्म जी तहजीब जो रोडन ते रस्तन ते औरतूं नचाए ऐं पंहिंजे जलसन में ज़ीनत बणाइन था मुज़य्यन बणाइन था पंहिंजे जलसन के इन औरतुनि जे ज़रिए जेके मथे उगाड़ियूं अची करे डांस करन थियूं अची करे हे वॾी अफ़सोस जी ॻाल्हि हे असांजे सिंध असेंबली में बिल पेश थियो त साईं स्कूलनि जे अंदर अहिड़ा टीचर रखो जेके उन्हनि खे डांस सेखारनि ॿारनि खे डांस सेखारनि मूसीक़ी सेखारनि राग बाजा वॼाइण सेखारनि हाणे इहो माहौल असांखे ॾियनि था इहे हुकूमतूं आहिनि इहे असांजी हुकूमतूं आहिनि जंहिंजे मथां फिरंगी जो तसल्लुत आहे ही इदारा आहिनि जेके असां इन इदारनि जे ज़रिए असां फिरंगी जे तहज़ीब जो मुक़ाबिलो कयूं था मां उन्हनि दोस्तनि खे मुबारक ॾियां थो सद बार उन्हनि खे मुबारक आहे उन्हनि उस्तादनि खे उन्हनि इदारनि खे उन्हनि अफ़रादनि खे जन अहिड़े माहौल जे अंदरि इंतिहाई बदतमीज़ी जे माहौल में फ़हाशी ऐं उरियानी जे फैलाइण वारे माहौल में पंहिंजे बचड़नि खे क़ुर जे तालीम सां आरास्ता कनि था इहे मुबारक दिलाए दुआ कयो त अल्लाह ताला असांजे इन इदारनि खे ता क़यामत आबाद फरमाए अल्लाह ताला असांजे इन इदारनि खे नज़र बद खां बचाए अज़ीज़ो मुंहिंजो हज़ूर फरमायो मन क़रअल क़ुरआन व अमिल बिमा फी उल्बिस वालिदाहु ताज यौमल क़ियामह ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बचड़ो क़ुरान पढ़े थो जेका न्याणी क़ुरान पढ़े थी ऐं क़ुरान पाक ते अमल करन था पिया अहिड़नि शख़्सनि जे पीउ माउ खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनाई दुनिया जे सिज खां वधीक इन खां वधीक ॿियो कहिड़ो एज़ाज़ आहे क़ुरान पाक एॾी वॾी इल्म नबवी एॾो वॾो एज़ाज़ अता फरमाए थो असांजे बचड़नि खे जो उन जे अबे अमा खे उन जे अज़ीज़ अक़ारिब खे क़यामत जे ॾींहुं 10 माण्हुनि खे हाफ़िज़ क़ुरान जेको हूंदो अल्लाह तबारक व तआला उन क़ुरान खे हाफ़िज़ खे चवंदो उन हाफ़िज़ जेका औरत न्याणी वीचारी हाफ़िज़ ॼाणी थी उनखे चवंदो तव्हांजे सिफारिश ते तव्हांजे माइटनि में जंहिंजा बि 10 माण्हुनि जा नाला खणो जेके जहन्नम में वञण वारा आहिनि तव्हांजे सिफारिश ते हिनखे जन्नत ॾे मोकिलियो वेंदो अहिड़े नमूने सां जेको हाफ़िज़ बि थियो आलिम बि थियो आलिम खे वरी 70 सीटां मिलंदियूं जन्नत में त तुंहिंजा माइट तुंहिंजा अज़ीज़ क़रीब जन तोखे ख़र्च ॾेई करे पढ़ायो जन तोसां एहसान कयो जन तोसां भलाई कई हुया उन्हनि जा अमल अहिड़ा जो जहन्नम में वञण वारा आहिनि पर तूं जंहिंजे लाइ चओ 70 सीटां तोखे था ॾियूं तुंहिंजे चवण ते 70 माण्हुनि खे जन्नत में मोकिलींदासीं एॾो वॾो इल्मु जेको दुनिया में भी इंसान के इज्जत वारो करे, कब्र में भी इज्जत वारो करे, मैदान माशर में भी इज्जत वारो करे, जन उनकी खिदमत कई उनके भी इज्जत वारो सोभारो बना, उनके भी निजात मिले। इनका वधिक भी केड़ी दुनिया में तालीम है जंहिंखे वॾो एॾो एज़ाज़ मिले तो पयो। अज़ीज़ो यो सॼो एज़ाज़ अल्लाह से पंहिंजे क़ुरान के अता फरमायो आ। दुआ कयो त अल्लाह ताला हर मुसलमान बच्चे के कुरान जे तालीम से आरास्ता फरमाए। ऐसा जेका भी असांजा दोस्त जेके खिदमत करन था, उस्ताद ऐं असांजी उस्तादणियूं जेके वीचारी मेहनत करन थियूं पंहिंजे बचड़न के पढ़ाइन थियूं, अल्लाह उन्हनि जे इन नेक अमल के साये के कबूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला खादिमन जे खिदमत के, उस्तादन जे मेहनत के ऐं जेके शहर वासी जेके इलाके वारा जेके मुआविनीन हज़रात जेके ताउन करन था, इंतहाई कशीदा हालात में माण्हू पंहिंजे पेट ताईं भी पूरो नथो थी सके पयो, पर पंहिंजे पेट जे ज़रूरत के एक पासे रखी करे वरी भी क़ाल अल्लाह व क़ाल रसूल पढ़ण वारनि इदारनि में पंहिंजे उन पघर जे पोरे मज़ा पंहिंजे मज़दूरी मज़ा पंहिंजे उन थोरे घणी पूंजी मज़ा कुछ हिस्सो अल्लाह जे रसूल जे तालीम जेके पढ़ण वारा तालिब तालिबात उन्हनि ते ख़र्च करनि था। अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे भी इन ख़ैर के मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अज़ीज़ो इहे शयूं असांजे लाइ कम अचण वारियूं इहे आहिनि, ये शयूं असांजे लाइ कम अचण वारियूं आहिनि जेके असां दीन ते ख़र्च कयूं था, जेको दीनी इदारनि सां असांजी वाबस्तगी आहे। हीअ वाबस्तगी असांजे लाइ आख़िरत में छुटकारे ऐं निजात ऐं इज़त जो सबब बणबी। मुंहिंजे हज़ूर फरमायो 4 टोला क़यामत जे ॾींहुं जन्नत में वेंदा, हिकु क़ुरान पढ़ाइण वारा, ॿियो क़ुरान पढ़ण वारा, टियों क़ुरान ॿुधण वारा, चौथों क़ुरान वारनि सां जेके मोहब्बत करण वारा, इहे भी जन्नत में हलिया।
अज़ीज़ो इहा सॼी क़ुरान पाक खे अल्लाह ताला एज़ाज़ अता फरमायो आहे दुआ कयो त अल्लाह ताला असांखे इन्हनि चइनि टोलनि में कंहिं न कंहिं टोले में शामिल करे शुनी दम के दर रोज़ उम्मीद अबीम बदारा बनेका बख्शद करीम मौलाना चवे थो त ॿुधो आहे त रब एॾो सखी आहे एॾो करीम आहे जो बदकारनि खे बि नेकनि सां संगत रखण जे करे उन्हनि खे बि जन्नत में मोकिले छॾींदो हलो तव्हां बि अबाई कणक वठूं था कणक पुराणे ज़माने में अॻे थ्रेशर न हुया अॻे गाह उगाईंदा हुआ पुराणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी वीचारा जीअं ॾींहुं तपंदो पोइ वीचारा डांदनि में ढींगर बहंदा पोइ टोप ॾींदा उन सां ॿियानी सां अन खे मथे कंदा पोइ वरी चङी ॼण उहा जॾहिं तीली भॼे पोइ ईअं आड़ जे ॾींहंनि में कपिड़ा रखी माण्हू मथे ते पोइ वीचारा डांदनि जे चौधारी घुमंदा हुआ जीअं ॾींहुं तपंदो चवंदा त हाणे तीली जल्दी भॼंदी अनु जल्दी साफ़ थींदो पोइ जॾहिं उहो अनु खणबो हो न पोइ उन में गेॾा बि हूंदा हुआ भितर बि हूंदा हुआ छो त ज़मीन में खेड़ी में रखिबो पोइ जॾहिं माण्हू 5 मणनि जी 2 मणनि जी 2.5 मणनि जी गुणी भरींदो 2.5 मणनि जी त उन 2.5 मण गुणीअ में जेकॾहिं उन खे पलहारे करे कंहिं तॾे ते कंहिं कपिड़े ते कंहिं फर्श ते पोइ जेकॾहिं उन में चूंड कबी न त लप खन भितरनि जी बि निकिरंदी त लप खन वरी गेॾा जेके थींदा आहिनि तीली वारा उहे बि हाणे तव्हां इन्हनि खे जुदा करे इहा लप भितरनि जी ऐं लप गेॾड़नि जी जुदा करे कंहिं दुकान वारे खे चओ त बाबा हे वठंदे हर को चवंदो चरियो थियो आहे छा हिननि जी रक़म छाजी आहे चवंदा न रक़म थींदी मिटी जी इन कखनि जी रक़म कोन थींदी इन्हनि मिटी जी रक़म कोन थींदी पर जॾहिं इहे ॻूणी में पियल हुया अन सां गॾु हुया त अन वारी तौर में इहे बि तोरजनि पिया मां उहे उन्हनि जी रक़म अन जी रक़म में इहे बि वञनि पिया त हे अन आहे ख़ालिस इल्म वारा इहो ख़ालिस अन आहे क़ुरान वारा पोइ असां आहियूं गेॾा ऐं असां आहियूं भितरड़ियूं पोइ जेकॾहिं इन्हनि सां सालियाड़ियल हूंदासीं त ख़ुदा चवंदो हलो तव्हां बि जन्नत में वञो पर जेकॾहिं इन खां जुदा था थियूं त हज़ूर फरमायो फतो लॻ पोइ हलाक थी वेंदो इन खां जुदा न थीजो फरमायो इन खां जुदा न थीजो कुन आलिमन औ मुतालिमन औ सामियन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा फरमायो आलिम थियो तालिब थियो ॿुधण वारा थियो मोहब्बत करण वारा थियो 5 नंबर में न थीजो मता इन्हनि सां अदावत रखो मता इन्हनि खां नफ़रत कयो पोइ हलाक थी वेंदो दुआ कयो त अल्लाह ताला असांखे आलिमनि सां ताल्लुक़ क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला असांजे इदारनि खे हमेशह हमेशह आबाद फरमाए अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी खे क़बूल फरमाए असांजो बिरादरम मौलाना अरशद साहब अल्हम्दुलिल्लाह कम खे संभालनि था अल्लाह ताला उन्हनि खे बि सिहत अता फरमाए ऐं असांजा जेको वीचारो मरहूम वीचारो फौत थियो जंहिं हिन शइ जो बुनियादु रखियो मौलाना कलीमुल्लाह साहब अॼु ताईं असांजे दिलि ते यादि हूंदो आहे असांखे विसरियो कोन्हे को अल्लाह उन जे क़ब्र खे नूर सां मुनवर फरमाए जो मुस्लिम उम्मा जे बचड़नि जे नियाणियुनि जे लाइ हेॾो वॾो इंतज़ाम करे वियो अल्लाह तबारक व तआला उन जे दर्जात में इज़ाफ़ो फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे दीनी हलकनि सां वाबस्तगी नसीब फरमाए ऐं रब तबारक व तआला पंहिंजे रज़ा जा कम नसीब फरमाए शैतानी फितननि खां रब सां असांखे महफ़ूज़ फरमाए उलमा जे जमात जे वेझो बणाए आलिमनि सां ताद में हयात साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।